ठीक है अवे कदी जाए थोड़ा सुनाओ वाला अब जेकॾहिं मां जन्म रो ऐं पैदाश ॾींहुं पुछो था जी है त ईसवी सन संबत 1942 डिसंबर तारीख़ जी ख़बर कोन्हे जी है बाक़ी 1942 रो वंज 1942 संबत 2098 98 हा संबत 2098 ना 2098 2000 कोन्हे 1998 1998 संबत 1998 ईसवी सन 1942 42 डिसंबर दिसंबर में हाँ सही सही अॼु अटकल मां जी उमिरि थिए सम्झो त 80 या 81 सम्झो मी अॼु को टोटल त कोन करे जीअं मां ओचितो पुछियो थी मी सुवाल जो जवाबु ॾिनो आहे सही सम्झो न ए तॾो की असांजी पैदाश आहे ऐं उहे माने हमें हमारी उम्र कितनी थी साईं सम्झो त जहिड़े 80 81 80 81 हा अच्छा साईं वॾे वॾी उमिरि आहे अच्छा उहे वक्त री नंढपण री थोड़ी बातें सुनाओ वाला कुछ तनी हवा नंढपण की गुजरतो है थे ना रात भी एडा ना करी साईं नंढपण जेकॾहिं ॻाल्हि यादि करो था तो असां अजीब थो लॻे ऐं अॼोकी भेट उहे में ॾाढो ॾुख महसूसु थिए थो असां अहिड़ी चित्या ऐं फ़िकर ॻणती कोन त रांदि रूंदी थी हिकु ॼणा में प्यार होतो मोहबत होती हिक ॿिए जे सॾ में सलूकत में असां डोकण जेके हथा प्रेम मोहबत सॼारी हुई जेकॾहिं असीं स्कूली शागिर्द वाणिया बामण हिंदू मुस्लमान गॾु जेकॾहिं रहता पढ़ता स्कूल शागिर्द ॾाढी मोहबत ॾाढा कुर्दता रांदि करता बिल्कुलु ऐं तो केड़े केड़े रांदि करता साईं ते ॾींहुं साईं ॾड़ी रांदि करता जेके नांगेल फूसेल बि कंदा गाबड़ी रांदि करता कबड्डी रांदि करता ऐं ॿिजो रांदि बिलाड़ो करता मल रांदि करता अच्छा इहे जेके रांदियार नाला आहिनि का तडे करी वेणा है इहे जेके अॼु पता जे विझा साईं असांजे वक़्त में पता वारी रांदि बिल्कुलु घटि थी छका बका कोन था हां हा बाक़ी ए मल खंस रांदि करणी इहे सॼाए ए छोकिरा होता ऐं हिक ॿिए जी मोहबत बिल्कुलु घणी हुई जहिड़ो झगड़ो आपस में कोन करता उहे वक़्त में हिक ॿिए जी गिला चुगली कोन करता असांजे ज़माने में छोकिरा माइटाणी अहिड़ी हिदायत थी अवांजो बचपन कॾहिं बि कहिड़ी गिलामत करिया कहिड़ी चोरी कॾहिं न था करिया सही ऐं चोरी जे अखर में सम्झणु हिकु भई अॻिलो माण्हू सम्झे चोरी कहिड़ी शइ चोरी कयो त कहीं के न था त असीं उहे वक़्त में चोरी सम्झणु भले चोरी कयो त चोरी कहीं के न था ऐं इहे दिलि में महसूसु थी थो ऐं अॼुकल्ह त उहो चोरी आम ख़ासि थिए गई आहे उहो को बुज़ुर्ग को विरले आहे को सुठे ख़ानदान में जा या उहे न खणे अला साईं को सुठी मत ॾे इहो न करे त भले बाक़ी अॼु त चोरी त आम ख़ासि आहे ऐं चोरी करणु कूड़ करणु गिला करणु फ्रॉड करणु ठगी करणु त मामूलु आहे अॼु जेकॾहिं सभु को वात ऐं उहो वात ॾेखे ॾाढो ॾुख थिए थो उहे वक़्त में कहिड़ा कई अहिड़ा साल आया था जो कॾहिं कॾहिं कोठे में भरे पहिरियों ते जो किंच लॻा पहिरियों ॿाजरा वक़्ती वक़्ती अहिड़ा ॾुकार आया था जेको वक़्ती रब अना जितो कोन मिलंदो जो माण्हू रब रधे पीए उहो साॻी जेके रब कयूं था जेके न अवां ॾिठी आहे न को खाधी आहे न को चखी आहे न को अॼोके ज़माने जो रब रधे बि सघे थी असांजी उहो वक़्त में रब बि खाधल आहे और अब की माने केड़ी माने साईं कणिक ते या बाजरी ते कणिक ॾे बिल्कुलु मुश्किल मिले थी अच्छा सम्झो न कणिक ते बंदशी हो अथई थर में जेकॾहिं बाजरी ते वधीक गुज़ारो थर मारू माण्हू वारो माने बाजरी रब रधे। ॿारी जंड मशीना कोन जंड ते उहो डरे घाटे घाटे घरटी बि कांदा जंडी बि कांदा उहे डड़े ॾारो करे पछे पाणी ॾाढो उकड़े तॾहिं उहो ॾाढ़ो उहे में नाखे पछे ॾाढी ॾोई उहे में हलाइणी पछे ॾाढी जॾहिं रधिजे रहे थी तॾहिं पीअणी जेकॾहिं जजेर ॾाणा त घाटे रब थोरा ॾाणा आहिनि त भई छिॾी रब ॾिनी पए थी ऐं उहे वक़्त न जेको वाह लॻे उहो न पुठि ॾियणी पए थी वक़्त न ॾोसियां अहिड़े पिए थी जीअं अॼोके चट आहिनि अॼु जेको हर उहे मुड़ुसरी आमदनी होए या न होए पर उहे फरमास पूरी थियणु खपे उहे वक़्त ॾोकिरे जेके होते आपरे घर रो भाती है उरी आमदनी किथे हम त की करे सघे थो उहे रे पट अंदरो ख़र्च करते कपिड़ो सादो पहिरियों ऐं जेकॾहिं घर जो कपिड़ो हथरादो असांजे जेके वणकारो था असांजे माट बुज़ुर्ग हुआ जेकॾहिं तानी कंदा कचो सुठो थो उहो तणे ऐं ठाहे उहे मतिलबु कपिड़ो ठाहे कपिड़े ठाहिण खां पछे उहो साॻी असीं खटी था कहां खतरी था कहां उहा खणे मिठी या चाचरे में उहो रंगाए जेकॾहिं शादी शुदी में उहो साॻी कपिड़ो इस्तेमालु थी थो ऐं असांजे जेके वॾा बुज़ुर्ग कपिड़ो उहो साॻी जेके चादरां खमीसां उहे रह करता ऐं जेकॾहिं ॾोसे साईं उहो असांजी हींअर उहे न अॼु उहे न खणी आॾाणो कयो या असीं उहे न दुखण खाधा दुखण उहे में डिघा पट त घटि में घटि त उहो तानी 40 गज़ 50 गज़ 100 गज़ ताईं जेकॾहिं माण्हू ठाहे सघे थो ठाहे सघे थो सम्झो न उहो ठाहे उहे रोसी कपिड़ो इथे सभु हथरादू हथरादू हा कॾहिं मशीन ते घटि हथ कपिड़ो सिबाए सिलाई खमीस चोलियो पेरनि ऐं जबो कंचड़ी
ना सभु हिन आप ही का जी आप ही मैंने दुकान ते कपड़ो लेता हूं तडी दुकान कपड़े रवि जको होता साईं जॾहिं मिना यादि जॾहिं 1947 में कपिड़ा ॿपड़ा सभु जेकॾहिं बंदि थी गया पछे जॾहिं कपिड़ो ई था तॾहिं असां राशना ते लीतो ॾिठो असांजे माइटाना तॾहिं लीता माइट पर उहा बेड़ा छोकिरिया त ज़्यादा इहे सादो कपिड़ो कहिड़ो जेकॾहिं हुलवाण कईंदा ऐं बाफ़्तो कईंदा छींट कईंदा जे पापली न हिरख त वॾी बात आहे सम्झो न अहिड़ा अहिड़ा कपिड़ा त उहो बि राशन ते राशन ते अच्छा हा उहे का अॻु मतलब अभी कपड़ो हथरो ठादा उहे खां अॻु में हथरो अच्छा हा वो तानी के मा ठादा का हाल लिया तानी साईं हिकु पेती उहा गंठड़ी ठहियल हुई सुटरी सुतली हा कचो सुट हां हां कचो सुट जेके न वटियल सुट न सफ़ा कचो धाॻो हो तो होए उहे रो पछे उहो वॾी डिघी तानी तन माना हिकु उहे न ओभरो कईंदा अर्ट कईंदा ऐं आटेरण कईंदा जेके ते उहे आठी ठाहे हलाए पछे उहो जेको तंदा ऐं वेड़े डिघे में डिघी ठाहींदा उहो छिॾे करे तंदा पछे सम्झो न उहो छिॾी तंदा करे पछे उहे न माइक न थोर मत गिरे होए उहे न बाजरी रब ठाहे छिॾे में छिॾी पछो तानी उहे मुंहिंजी ॿोड़ता अच्छा हा उहो ॿोड़े पर तानी जेको वणियल ठहियलु होती बराबरी ते तंदा हेठि जिते उहा सिधी काठी हिकु पासे ॿिजे पासे सिधी काठी जेके मथां ई वेड़ियल होते पछे उहे मथे उहो रब वारो जेको पाणी હતો उहे वरी भिजाए पछे हुन ॿधे उहे मथे पछे पालट घुमाता जेकर नालो पालट उहे में सिन्हा जेको सीणे उमारे पहाड़ा होते उहो कढे आन जेके कूण कईंदा त उहो हिकु बाधार होता उहो न कीदा कईं त उहो ठाहा पछे उहे ते हलाए जीअं त उहे पाण जेको आहे न उहे छणे जाए ऐं धाॻो सफ़ा ऐं ख़ुश्क थिए ऐं जीअं त उहे मथे वणण में ऐं तरण में या उहो सवलाई थिए अलॻि अलॻि धाॻो थिए अहिड़े नमूने करे उहो धाॻो ठाता ऐं वाह वार ई जो तो पछे कपड़ो कॾहिं है 47 में 47 खां 48 49 51 पछे छेॾो हा बाफ़्ता इंडिया में जा जेको समरलिंगी कपिड़ो ई था तो पियो सो उहो लिकचेरो तो बंसी वारो हो तो ऐं तेॾी पुलिस न पावर न अख़्तियार मुका वॾा था जेकॾहिं कोई वीचारो को ॿध थिए थो भई मजबूर थिए जा थो सम्झो न तंहिं हूंदे बि माण्हू जेके समर करता पिया लिया था हलंदो पियो जीअं हींअर बंसी आई तो पाएबंदी को थी उहो हथ में ऐं आज़ादु तो को तंती बॉर्डर खुलियो पियो थो सम्झो न ऐं उहे खां पछे कपिड़ा आस्ते आस्ते थिया बाक़ी रहियो असीं ॾुकाल ऐं सुकाल निभाता पुछो त अनाज रागारी पुछो त माना यादि आहे मुंहिंजी ख़रीद कोन करे साईं माइट विकिणो पियो 2.5 रुपया मण आड़कियो ग्वार 2.5 रुपया मण 2.5 रुपया मण आड़कियो ग्वार 3 रुपया मिठो ग्वार 5 खां करे 8 10 12 रुपया ताईं भले भले ॿकरे बाजरी साईं 4 रुपया मण असां चिटी यादि आहे 4 रुपया मण 3.5 रुपया मण 6 रुपया मण 7 रुपया मण त संबत 2021 में थी 65 में ये सिमा जी दिलल है मैं सासरा में दे बार हुन कीमो या से उठ भरे कणक बाजी ते लिया 70 रुपया मण तॾहिं लिए हेलो माल सुनाओ बकरी तॾहिं एक बकरी कितने मिलती साईं बकरी उहा टाइम रे जेकॾहिं भली बकरी 12 रुपया में सुठी बकरी भली मिलती रिड बस 10 12 8 7 5 छेलो 3 रुपया 4 रुपया छेलो 3 रुपया 4 रुपया 2.5 रुपया ये शुरू में ढगी 60 रुपया ताईं 40 50 60 ढगी मीस 100 रुपया वॾी बात है 100 रुपये में भले भले मीसा मिलते हैं ऐं उठ जेके खाशा मलुक 100 20 150 जेके समेरी हूँ पे बात करा ते ॾे ये सांड त ॾागो जेके 100 रुपया करे सांड करे 60 रुपया करे सम्झो न उहे खां पछे 65 धारे माना 52 53 धारे ॾागा जेके भला भला ठाहो का 500 ताईं 400 300 400 ताईं पहुता है सम्झो 65 ताईं 800 ताईं उठ भला मिलिया पे साईं बंदशी है वो साल शायद अपने संबत के हिसाब से आप 8 था का ऐं बीजी तरह थे सके तो 51 हो या अहिड़ो हो साल उहे साल ई बाद मैंने चिटी याद है त कणक की सख्त बंदिशा थी साईं ढोरे खां उरते मैंने हा ज़िले जी बंदिशी वञ ते पर थर दारो मदार त सफ़ा कहत ॾुकाल पर माण्हू इहा जेके जात मथे ते भरी खणनी कुनरी मिले उमर कोड़ मिले बिसर मिले थर मिले किथे मिले न कोड़ भरी मथे ते खणी
ऐं उहो जेको डीपू पेपर होतो उहो हिन बाक़ाइदा पर दुकान रसीद ॾिए थो भले नालो फलाणो पुटु फलाणो उहे हिन मां जे तरफ़ां मां जे डीपू ते इहे न अधु मण या 20 किलो जी कणिक ॾिनी आहे उहे मतिलबु 22 हुई त ॿधो पियोसि 24 त ॿधो पियोसि साॻी कणिक गॾाए ते खणी जेकॾहिं पकड़ाणो त गॾाए लीलाम आप कणिक लीलाम आप जे हवाले ऐं अहिड़ा वाक़िया कई थिया त जेके माण्हू लिख चोरी में खणा ॿधाइणा माण्हू उमिरि जेलां भराणे ते सम्झो न उहे टाइम जी बात आहे तेरी मां जी 10 साल उमिरि हुए 10 साल उमिरि हुए त हिते माण्हू वाते कनि त भई सिंधरो मैदान एॾो मिटी आहे कोई मिटियासो इलाइक़ो आहे लेवल ते ज़मीन आहे बाग़ी बाग़ीचा आहे वाटर ऐं नाले कसे पर हे ॾिठल कोन थिए तॾहिं इहा काको नरसो आहे समेड़ो असांजे परिवार 5-8 रवाना थिया ॾींहुं लहण वारो आहे तॾहिं हू लॻो पुठिया त ॾोकरी मुंहिंजी माता कयो ईअं पछो वड़ा मथां तेड़िजांइ पर हू न रहियो तॾहिं कंदी ॾोकरी मुंहिंजी माता 3 रुपया काके नरसनि ॾिना त जेकॾहिं इहे वटा 5-4 गुज़र खट त मुटि 4 ॿार ख़र्ची इअं ॾिया वादे से इअं ॾिया ऐं पैसो जे आना के बची त ले आया न 4-5 किलो जी खजे थो ले आए हे मजबूर थिए पुठियां नारो पियो घणो पर हू उहो शौक़िया खां त निकिरियो आहे सही आहे निकिरिया ऐं 24 माइल नबी सर चेलार खां असीं राति रहो सिबूरा उते पुॻाऊं सिबूरो गयाऊं त डीपू कवरेट उतां से पिया थो गयो आहे उते कणिक लिए बाक़ी जेके सॼा न मिली आहे बाक़ी मां जे लाइ 10 किलो कोन मिली आहे तॾहिं असांजे ॻोठ जो छोकिरो मुस्लमान उते रहे हा उहे करे न कोन न कंदे बाबा अधु मण लाइक़ु को ॿार इहे न को खजे न करे सम्झो न कीअं कोन्हे हे कणिक कोन मिली हे 12 बजे असांजे ॻोठ जो वीचारो मुस्लमान 12 बजे उते राति उहे महिमान थिया अटो त रोटी असां खाले जे वीचारे उहे पहुची थी कोन थी उहे वॾी महिरबानी जेको असांजो अटड़ो હતો उहे असां लोलड़ा पचाए ॾींदासीं अधु डाया अधु बुखिया उहो असां करे ॾींदासीं પછી કાકો માં જો उहे जेको छोकिरा मुस्लमान न कहंदे भई हे कणिक इहा न मिली कोन्हे ए महिरबानी करे उहो सेठ उहे न ले ॾे तॾहिं मिना कहनि तूं हल भेड़ो हूं गयो हुअसि गॾु हुअसि भेड़ो त सेठ खट ते वेठो आहे उहो जेको हमरा जेको मींहुं सां गॾु हलियो छोकिरो मुस्लमान उहो सेठ न पगा न खणण थो लॻो तरियण लॻो मालिश करणु लॻो मालिश करण પછી कहंदे बाबा हला कर तूं ख़ुशि रहीं हे महिरबानी तव्हांजी हे भले हूं आराम करो त कहंदे साईं मुंहिंजो अर्ज़ु आहे कहिड़ो की छोकिरी वीचारो माशी में पुठियां हींअर दाणो लप कोन्हे ऐं उहे करे त पंधु करे आयो आहे ऐं ॿिजो अहिड़ो माण्हू लियाणो अहिड़ो वॾो भरिजियलु माण्हू कोन्हे थो इहे न 10 किलो कणिक ॾियो तॾहिं सेठ वीचारे उहे महिरबानी थिए 2 अखर पने ते लिखे न उहो असीं गया उते उहे मुंशी कोई हथो 10 किला कणिक न 10 सालनि जी उमिरि में 10 किला ऐं 24 माइल जाते पंधु करियो 24 वापसि करियो 48 माइल 50 माइल जहिड़ो में पंधु करियो ऐं 10 किला 10 साल जी उमिरि में खणे हिते आयो आहे अॼु जेकॾहिं उहा वक़्तरी भेट था करां त असांजा छोकिरा जा असांजा छोकिरा साथारी जेके इहे 48 माइल पंधु या ॾको थिए ऐं 10 किला वज़न खणंदा इहा इलाही वॾी बात आहे सम्झो न अहिड़ा वक़्त असां यादि कई अहिड़ा गुज़रिया आहिनि जेकॾहिं खंड रो पुछो था अघु त खंड 4 आना किलो 5 आना किलो भलो पियो मिलियो 8 आना किला 6 आना 7 आना खंड ऐं 5 आना पुतली चांक उहे न खाधा 5 आना पुड़ी मिलंदी ऐं चांवरी मिलंदी ऐं कारो गुड़ 3 रुपया मण ऐं ठाहो को गुड़ 3 रुपया मण उहो 5 रुपया मण आहिस्ते आहिस्ते 8 रुपया मण थियो 12 रुपया मण 10 रुपया मण घणो वक़्तु ॾिठो 4 आना किलो 5 आना किलो 8 आना किलो त घणो वक़्तु हलियो असांखे चिटो यादि आहे अटो साईं हिते मशीन आहे न वटर वाह वारे को नानर मिलंदो ई कोन्हे कणिक जॾहिं हितां पाण आती ब्लैक वारी त ब्लैक वारी आती तो हिते 15-20 रुपया मण जी मिली लिक वारी मिलती हा 15-20 रुपया मण हा 20 रुपया मण हा हलो घी कॾहिं किथे किलो साईं घी जॾहिं मां बाबा नो वाते करे डालडा या जो ककड़ा वारो घी कोन थो निंज घी जेको लिया तेॾी हूँ शायदि स्कूल में दाख़िल हुआ या न हुआ या दाख़िल हुआ तॾहिं अहिड़ी बात करे की रुपये 16 टिपरे 16 टिपरे माना 16 टिपरे जेकॾहिं 5 तोली जे हिसाब सां किलो थिए थो पर 16 टिपरे कहंदे ऐं असांजे अपने माप जे हिसाब सां 13 छिदकी टिपरी होती 1.25 छिदकी टिपरी होती 13 टिपरी किलो थी थो पछे उहो माना ख़बर यादगिरी कोन्हे त 5 तोले टिपरी से मिलियो थो या 6.25 तोले टिपरी मिलियो थो पर रुपये 16 ऐं उहे रुपये में 16 आना 2 अधेले 4 पावले ऐं 8 ॿियाने
ऐं 32 टके 192 पैसा उहे 1 रुपये में, ऐं 192 पाएं ऐं 64 पैसा उहे रुपये में। तॾहिं माना निंजा पैसा टका ने अहिड़ा हे हलता। साईं पैसा सोराख वारो पैसो तो वींझो तो सॼो पैसो तो हिंदुस्तान पाकिस्तान थी खां पछे उहो साॻी जेको पैसो હતો न उहो साॻी पैसो आहे पाण 4-5 साल साॻी हलंदो। उहे पैसे जो वज़न तो अधु तोलो फिट टामेरो। अच्छा हा પછી વેતન ચાંદી રા પૈસા નો કે કાતા साईं चांदी रा पैसा ईअं सम्झो त 1942-43 खां पछे चांदी जेको अंग्रेज़ गुम करे छॾी, सिको उहे जॻह ते भूणी 1 रुपयो ठाहियो गयो, उहो हलतो बि उहो चांदी कोन थी सम्झो। ऐं पछे कागज़ रुपया बि निकिरे गया था ऐं चांदी जेको अथी से उहा गुम थिए गई। बाक़ी असांखे चिटो यादि आहे 1.25 रुपया तोलो चांदी, 1.25 रुपया तोलो चांदी, 70 रुपया तोलो सोन। 70 रुपया तोलो। हा 70। ऐं उहे से गॾो गॾु को छाछी हुजनि अहिड़ो का त रवाजी का त 65 में मिलंदो। पेश प्योर 70 रुपया तोलो। એ આમ જામ ચિટ્ટુ યાદ है। धान दिया होगा। हेलो घी गाना चले पछे आपने हेना जिको लूण मिर्च भी जानी आगे होता धाणा भी जीरो भी जाए ना से मसाला भी जाए जिको साईं गरम मसाला जेको अॼु आपण नाला लियांदा न ईअं में धाणा वॾी बात थी ऐं रबड़ी कड़ी खटियो खाटियो इहे में जीरो इस्तेमालु मिलंदो। जीरो थियो जीरो धाणो ऐं काड़ा मिर्च थियो ॻाढ़ा मिर्च थियो इहे मिलंदे पई शइ। हा ये की रेट होतो ये दादो या कोने तॾहिं साईं इहे जेकॾहिं ईअं शइ जेको इहा जो टांडो लॻो ते जेकॾहिं टके आनर शइ लीधा न तो जीरो बि मिलंदो, आनर धाणा लीधा आनर जीरो बि मिलंदो ऐं टके टोइयो लूणु उहो ई पियो थो टके टोइयो। भी जाओ था हेना जी साईं दुकान चंद ठला डब्बा प्यारा था मेना को ताकियो बाफ़्तर 1-2 प्यारा था आन बि लूणु मिर्च गुड़ थूम बसर आन अहिड़े शयूं होते ख़ासि करे जो दुकान जो सिंगार लोई सुठा लॻी बाज़ार अहिड़ी शइ कोन थिए जो असीं जेके बातनि यादि करा बचपन में। हा अपने जिला में दुकान मैंने अभी बात की सम्झो त आस्ते आस्ते 54-55 थी था पछे ठीकु थी था आया ठीकु थिए था जेके में हिन अॼोके दौर जे हिसाब सां अॻिले भेट करंदा त अॻे सम्झो त कुझु कोन महसूसु थियो। अॼु सभु कुझु हर का शइ मिले सघे थी। अगी बनी है मैंने खेतर ये कितने मिलतो ये खेतर साईं बनी रक़म थी जेकॾहिं विकिरो करतो त रुपये न 20 रुपया रुपयो न 1-2 रुपया वारी ढल न त 2 वीसा 3 रुपया ढल त 3 वीसा जेकॾहिं विकिरो करे न त 3 रुपया ढल वारो बनी वारो जेको आहे उहे में माना 3 वीसा माना 60 रुपया। हा जी काका अवे तालीम कितनी अभी पढ़या किता था साईं तइलीम फाइनल फाइनल में फाइनल 70 जा 70 जे फाइनल का था हा फाइनल का था जेके में आख़िरी असांजे पढ़ण जो किताब हो तो उहे का था 10 सालो 10 सालो किताब जो नालो 10 सालो जेकरो वज़न ई सम्झो त घटि में घटि 4-5 किला थी से। अच्छा एॾो वज़न वारो वॾो હતો जेके मुंहिंजे सभु जहिड़ा किताब उहे में आहे गया टोटल। अच्छा हा अच्छा 10 सालो 10 सालो किताब जो नालो 10 सालो। मैंने 10 किताब हा फाइनल पछे हुआ तो उहो माने फाइनल माने तयारी में 10 साल ते अच्छा फाइनल की तैयारी में 10 साल थी करता हा अच्छा पछे नौकरी भी तरी की मिलती तो साईं नौकरियां तेरे बिल्कुलु सस्ते में तो कोई मसइलो कोन थो पैसा पर न को पैसो न को बीजो जेकॾहिं साईं मिस्री मल फाइनल ॾे आयो आहे जी है इम्तिहान जे नतीजे जी ख़बर कोन पई आहे ऐं उमिरि 16 साल हुए ऐं आर्डर मिलियो आहे घरे आयो आहे माना की त 1947 में माण्हू जे दरबदर थिया जेके तइलीम जेके लिखिया पढ़िया माण्हू ख़तमु थी विया त थोरो स्कूल वांदा हुआ त उहे 16 साल जी उमिरि में मिली थी। अॼु त लाज़मी करे छॾियो 18 साल त 16 साल मिलियो पर उहे स्कूल अहिड़ो मिलियो मिस्री में 16 साल जी उमिरि शागिर्द आप खां ॿियण ते वॾी उमिरि वारा अच्छा सम्झो न ऐं मास्तर जेकॾहिं कुर्सी जे विच में वेठो आहे ऐं छोरा उहे वॾा पछे महीना 4-6 करियां त पर इहा बात मज़ो कोन आयो कहनि छोकिरा वॾा आहिनि हू नंढियो लॻां पियो छॾे आयो वड़े वीचारा गैप पई साल खां पछे मिली तॾहिं मिस्री मल्लो अपार्टमेंट थी तॾहिं साईं रो पघार 39 रुपया 39 रुपया हा ए साईं मिस्री मल मास्तर जो 1951 में 39 में काको अमरचंद हूँ सम्झा थो शायदि 1940 या 41 में पघार शुरूआती 16 रुपया पघार
16 रुपया पगार 16 रुपया महीने पगार हिसाब से माने असांजो वटि सुनियल आहे। सुनियल हाँ। 40 री बात करो था 1940 हा अच्छा तनी तालीम की होती माने मास्टर मास्टर कुटता करता एडा स्कूल हो साईं बिल्कुलु 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 वॾी 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 सख़्ती आहे थी। मास्तर असांजे टाइम ई 2 टाइम स्कूल थी 12 बजे असां मोकल मिलती कलाक ॾेढ जे ॿीहर वक़्तु वड़े बाबा स्कूल जा था स्कूल में बचे 5 साढी बजे स्कूल दी सजो हलती की हाँ 2 कलाक छुटी शाम रो 2 टाइम स्कूल न 2 टाइम स्कूल जा था न 2 टाइम 12 बजे हलो आवाना माने मोकल मिलती मिली कलाक ॿ वक़्फ़े वड़े साॻी 3 बजे वरी शुरू साईं 1 मिनट सेकंड जो देर न थिए न हाँ हा शाम रो उहो केस त ताईं शाम रो घटि में घटि 5:30 खां पछे मौसम जे हिसाब से उन्हारे 5:30 बजे जे पछे वड़े माने गिरांडो पूरी कितने बजे शुरू करता 8 बजे 9 बजे हा माने सियाल जे हिसाब से उन्हारे हिसाब से माने 7 बजे स्कूल खुली जाता अच्छा होय माने सजो दी स्कूल सॼो ॾींहुं सुबुह शाम एड़ा ॿई माने 2 बजे मोकल करे दा यारी न पर जिन छुटी उहो साईं पर रुॻो असां न इहे त कोन जेको किताब मंझि जेके असां न पढ़ाइणो आहे उहो कोर्स में आहे उहो पढ़ाइणो हाँ। इहे त को आहे हाँ इहे त पढ़ाइणो ऐं आम नॉलेज बिल्कुलु घणे में घणी जेको असांजी किताब में आहे ई कोन्हे बात अहिड़े काफ़ी असां वाते सुञातनि अच्छा हा ऐं उहो जेकॾहिं पढ़ा त वरी पढ़ाइण जो तरीक़ो अहिड़ो हो हिन जेकॾहिं असां कंहिं बि पढ़ाईंदा त उहो किताब पढ़े बि सुणायो गॾो गॾु वरी आखाणी बयानु करे सुणाई जीअं असीं को कासे ॻाल्हि ख़ासि त भई इहे कहाणी आहे या वार्ता आहे त उहो अहिड़ी कहाणी में सम्झा था जीअं त उहो ॻाल्हि जेको आहे शागिर्द दिलि में उहो जीअं माण्हू झटे जाए न माण्हू अच्छा इहो टाइप थिए जाती अॼु अख़र बाया अख़र था पढ़णु ॾुखिया ऐं उहा वरी सम्झाइण अहिड़ी थी उहो सम्झण में माण्हू उहो चंद जेके मेन बातें उहो माण्हू ज़हन में आहे जाते अच्छा यादि करे त बिल्कुलु ऐं बाक़ी को गुस्ताखी थिए देर ते मास्तर ॾाढी मार कढंदा अच्छा बिल्कुलु उहो को माइट बदिलो कोई कोन करंदो हिना जी बदला बदला साईं अॼु जेकॾहिं कोई छोकिरे बदिलो जेकॾहिं बाप खां माउ जेको उहो अॻु में फिरी वियासीं स्कूल अच्छा सुञो न? सही ऐं उहे करे शागिर्द बेड पाए उस्ताद जी परवाह कोन्हे ऐं अहिड़ा दादिला करे न को माइटी परवाह आहे थोरो माइक वे जे ऐं अवाना नौकरी विजी मिली आवा फाइनल पास करी साईं हू पुलिस में जा भर्ती थियो हो अच्छा हा पुलिस पुलिस वारा थिया था हा पुलिस में भर्ती थिया था न को स्कूल अपनो सर्टिफिकेट हाँ न का बीजो सिर्फ़ु एप्लीकेशन लिखे एसपी ॾिनी ओए मीर प्रकाश में साहिब खान बजीर जेको तो वीचारो उत भर्ती थियो हल तो ऐं मिना कढियो तो मिना खे तूं हल त अखर अपना हथा करे ले एप्लीकेशन उते ॾे ऑर्डर जॾहिं उहो थियो ओए ऐं शुरूआती 5 महीने लठ खणणी पवंदी 2-3 लठां खणी फेरंदे बैदि में बि हंधि या बिस्तरो हेॾां होॾे इहो मोल ते आयो इतां आयो तॾहिं पछे उहो असांजे सॼण ते सलाह ॾिनी या दुश्मन ते ॾिनी अहिड़ी न कहंदे भाई न को जीतर न को मोह तूं अकेले से रहे न को भाई न को भिंड न को माइट मरैया ऐं ये हिकु नौकिरी आहे न को मोह जीतरो कोन न को जीतरो जाने न को मोह रोकांदी बाक़ी इहा थोरी पुलिस जी नौकिरी आहे हाँ इहा धंधो मज़ूरी करो न अपने घरां बचाइण माई बंदूक खाज ते राग उनारो ऐं इहा माण्हू वारे वातियुनि ते लॻे करे ऐं उहो छॾे ॾिनी ऐं उहे टाइम पछे माइट माउ त कुझु की थी करे सघे ऐं फादर त गुज़ारत माना वफ़ात करे वियो थो ऐं पछे अहिड़ी जेको चाहे न एॾो शौक़ु नौकिरी बि उहो टाइम कोन हतो ऐं न को असां बि हिते सुजाॻीअ थी रहिजी गया त रहिजी गया अवन की नौकरी दिना दे की उसरू की दरख्वास्त ॾिनी साईं रुगी एप्लीकेशन साईं सख्या न को बीजी रुगो एप्लीकेशन ॾिनी माने आप काट माने घट वधे एडा ने हिना जेको वाते ताई में एडा न माप साफ़ करें थी हा माप साफ़ करें थी कद शीनो उहो माप करें थी बाक़ी रुगो पन्ने अखर पढ़िया थी ओए बीजो बस बीजो कोई बात कोन थी अच्छा अपने ये पाड़े माने रुको एक आवा ने या बीजा को आता अपने शहर में बीजा एडा न अपने शहरो बजीर साहिब खान नालो थो उहो त भर्ती थियो पुलिस में थियो थो हा उहे जी माना सालानी उहे भेड़ थियो गयो थो उहे वरी मेरे पनो ॾिनो थो माने उहे जहिड़ो ॾेखारनि थी जॻह त ॿिए किलार खे इहे ॾे किलार खे अॻिते ॾिना त तॾहिं उहे सर करिया त बाबा तिन खे नौकिरी शौक़ु आहे मूंखे न साईं शौक़ु आहे त पछे सिपाही थो या कोन थो माफ़ करे त हिन में कहंदे बसि ठीकु आहे हा कदी रुस्कता बीजी एडा न साईं पाई रिश्वत कीअं कोन्हे टको ई कोन थो अच्छा सही 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 अपनी स्कूल पछा कदे खुले स्कूल है त आम जाम हो या स्कूल घट हो साईं जेका टाइम ते असीं पढ़िया पिया तॾहिं मेन स्कूल चेलार ए हिकु थी अपनी पशगिरदाई में जेके ॿार ॾे ॻोठ ईअं किथे स्कूल कोन हुई इम्तिहान की वीजा मास्टर माने साहब साहिब साईं वॾी सख़्ती थी इम्तिहान लीधो हा माना उहो साईं को कापी न का बीजी न का को मां साहिब जेको त 2 पैसा ले न उहो कुझु कोन लीधो न को साहिब बीटा ऑफिसर को पैसो ले या बीजो कुझु कोन्हे
बाक़ी उल्टो जेकॾहिं सुठी महिनत हिते उस्तादनि आफ़रीनामे ॾिए थो सम्झो काका आउन विरहांगो यादि है सही पाकिस्तान हिंदुस्तान सही विरहांगो साईं विरहांगे पुछो त माना हिते यादगिरी मुंहिंजो बचपन आहे जी भाई छोकिरियो मुंहिंजो सौटु ऐं मां साथ सॻो डूंगर न हुअ मेर ॾिकरो रामजी रो भाई जेको अवां ॾिठो कोन्हे वीचारो गुज़ारे गयो अच्छा सम्झो न त मिना हाणे ॿाम जल पकिड़े पुठां ते ज़ोरी खणे त कई 14 अगस्त हाँ ऐं अॼु त मिठा आहिनि पताशा आहिनि ॿिजा जाम विरासीं हले तव्हां बि खायऊं उहो स्कूल में दाख़िल थियो हूं दाख़िल कोन थियो शायदि मां 4 साल 5 साल उमिरि हुअ पर मिना खणे त पचे मी रड़े करे मुंहिंजी जान छॾाई ए बि यादि आहे त 14 अगस्त 1947 ते हे हिंदुस्तान पाकिस्तान विरहांगो थियो आहे ऐं 14 हिते थियो आहे 15 इंडिया में है ये फ़ैसिलो अच्छा तभी अभी मैंने स्कूल के गया किथे तेड़ी गए थे शहर में वहीं के तेड़ी गए या वो मैंने न हूं सम्झो न जो जलसो करियो अथो न वो जलसो त उहो मी अखियुनि से कोन ॾिठो अच्छा पर उहो जलसे वारो ॾींहुं जेको હતો न अच्छा 1947 वो याद है उहो ॾींहुं मैंने यादि आहे अच्छा तभी की थियो मैंने या को मैंने हिंदुस्तान मैंने या जो अपना को हिंदू भाई वो अगते गया या वो मुसलमान भाई अगते आया या ई थियो साईं इहे पासे जेके हिंदू माण्हू था काफ़ी माण्हू हिंदुस्तान पाकिस्तान थियण बैदि माण्हू या सिस्टम थियो तो माने हिंदू हुन चाहे मुसलमान इन जो हा हा बिल्कुलु ई थियो थो त उहे विच में जेके ॼाणू હતો कुझु वक़्त लाइ मोहलत હતી કે એને જાણ ઉગોણી या थोरे आण ॼाणनी हाँ, इजाज़त कुझु हती। हा अहिड़ो वक़फ़ो હતો उहे में हलिया गया उहे वक़फ़े ख़तमु थिए खां पचे माण्हू जेको ॾिठां त ॿिली त पछाड़ी में असांजे लाइ शायदि को ॾुख पैदा थिए ईअं सम्झो कंहिं सम्झो त असांजो मातृ वध जनम भूमिअ न छॾां उहा कोन छॾियो ऐं ॿिजा के अहिड़ा माण्हू जेके हता सो को अहिड़ा जेके धन वारा माल वारा उहे वक़्त में सुखिया सता बता मथां फुरजे जाऊं या की थिए अहिड़ा माण्हू काफ़ी यादि शेर खां घणो सो माण्हू वाणिया आहिनि ॿिजा टोटल लॾे गया सिख लॾे गया कई क़ौम हाणे उहे में लॾे गए ऐं उहो साॻी जॻह ते इंडिया में जेके हितां पाण हिन महाजर में काजे इहे सभु इंडिया में जा आया आहिनि इहे 47 में आया आहिनि अच्छा माने अपन अधे शहर लड़े गयो हा साईं अधु शहर लॾे वियो अच्छा अच्छा सही सही तनी महाजर अपने इथे पाकिस्तान सॉरी अपने हिंदुस्तान जो आया इथे अपने चेलार में आया था ना सी महाजरिया मटे माण्हू लॾा जाता पिया पिया था अॼु जेको माला माल जेके फ्लैटान मालिक जेके आहिनि उहो सफ़ा अहिड़ा अंगड़ी जहिड़ा आया था अॼु जेके माला माल आहिनि असांजे मुल्क राज मालिक थिया वेठा आहिनि ऐं उहा माण्हू न हिंदुस्तान में आया ईअं आया था का टपट शइ माल कुझु कीअं कोन थो उहो असांजी सिंध न शाबस आहे सिंधियान शाबस आहे जेको हे महिमान नवाज़ी रे नातेसीं उहा न नवाज़ियो उहा न अजा ॾिना उहा न पनाह ॾिनी उहा न वसाया बेरोज़गार न उहा न रोज़ी ॾिनी सभु कुझु नवाज़ियो उहा न मुस्लमान भाई सम्झे त बेसारियो ऐं अॼु साॻी ॻाल्हि पई गले पे जी गए अॼु सिंध में हक़ पिया मांगे त भई असांजा ज़िला असां ज़िला आज़ादु करे ॾियो या असां सूबा आज़ादु करे ॾियो ऐं घुरा पिया करें अपना मुल्क ठाए असांजो मुल्क ठाहे ॾियो उहो असांजी सिंध असल खां हमेशह खां महिमान नवाज़ी ऐं अहसासमंद रही आहे जेकॾहिं माण्हू दुख आहे लाइ को परदेसी आहे महिमान नवाज़ी जी शकावत आहे त सिंध पुराणी शकावत आहे ओताक आए माण्हू न मानी खाइणु ख़िदमत करणु मोहबत ॾियणु प्रेम ॾियणु इहे त सिंधिया रो वॾी शकावत आहे क़दीमी अॼु बि आहे सिंध में इहे जेको प्रेम मोहबत हुब अॼु बि माण्हूअ में सिंधिया माण्हूअ में अॼु बि आहे अच्छा मैंने पर महाजर जी को खणी की को आया से महाजर कोई कीर न सही इतला जेके वीचारा माण्हू भॼे गया था न उहा टपणा ते उहा ज़मीन ते कब्ज़ा करें थी ऐं असांजे इतले सिंधीअ कहें ठीकु आहे वीचारा ही परदेसी आया आहिनि भले वसनि ही वसाइनि सम्झो न अॼु गले पे गया हा अॼु साॻी माण्हू सिंधी का भई हिन वीचारा वीचारा मिसकिटूं ॾिए पंहिंजी ज़ाती मिल्कियत हा चोकड़ी इकड़ खणी ॾेई छॾियो हिनखे वीचारो पियो खाए अॼु उहो साॻी माण्हू एतिरा बदिलिजी विया आहिनि जिनी नवाज़ो अॼु उन जा दुश्मन थी बीठा आहिनि सही आपा वटि हिते चेलार में आया था या कोन्हे या अॻिते से महाजर काफ़ी जेको આપણો मुल्क जेको बुखायल હતો ॾुतरियल मुल्क હતો ॾुकारियल मुल्क હતો इहे वटि रहंदे त कोई वरी कोई वसीलो को त उहे लाइ करे अॻिते सिंध साईं सोन चिड़ी आहे न अहिड़ो दुनिया वारे मुल्क मुल्क कोन आहिनि सही बात है से उहे करे सभु को वधीक तेरे सिंध मालामाल थी भिटर कस ताईं पाणी हथो ढोरा तार थी दरियाव थी ढोरो वाह थो ढोरे मथां ॿेड़े जेके उकरे पार थियणो पियो थो जिते घेड़ घटि न था को मोरे न थिए त ढोरो थो माने भिटर कस ताईं आबाद थी आबादी किंजर था को सिंध तां चर्च जी ॻाल्हि त कोन हिन साईं बियाबान थिए गयो ओ वणकार सभु वढिजेगी ढोरा खेड़िजे गया ढोरे में किथे पाणी का शइ कोन्हे माण्हू आबाद करे छॾे ये महाजर उंगोना गामा में था चवा आया था ना
दाखला भी जाए ये सही ये जेके फुल भरिया विया आहिनि न ये 47 कोन ये 65 आहे अच्छा ये 65 65 जेके माण्हू आया आहिनि ये टोटल जेके कराची वारा महाजन माने 47 आहे ये 47 आहे अच्छा अभी बात करो 47 सतेल आहे ये सभु 47 आहे ऐं पछे जेके बंगाल वारा आहिनि बंगाली बच्चा हमें जाता वो अभी के माने के गाड़ी में जाता या उठाने जाता साईं प्यादा पिया जाता अच्छा प्यादल काय वैट डागा उठन घोड़ा न गाॾी क्या आहियूं वटि अच्छा जिंदले आया था सभा लेडीज गॾु होता हींअर लेडीज़ न बीजा जेके भॼी आया था न उहो भॼिया पर 12 बजे सुम्ही था सब पिया था बुख मारता ईअं माण्हू वटा राजा में रोटे मंगी खाता जाता न ॿियो कांहे अच्छा सही 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 हलो ए थई 47 जी बात हा 47 हलो हमें उहे का पछे जंगा केड़ी लगी जंगा वाने याद है साईं जंगा मिना ए यादि आहे त 65 में पछे मिना ए महीने यादि कोन्हे पर सिंधी महीने में આપણે સંબત મહિનો ચેટ હતો હોલી ખાं પછી ચેટ रो चंड थिए थो न उहे में ऐं अंग्रेज़ी महीनो शायदि मार्च या अप्रैल आहे उहे टाइम ते रण वाली लड़ाई करे कयूं था विगे कोट खां उगोणी कच्छ वारे रण ते अच्छा पहली हा बदिन साइड हेठि इहा लॻी थी सो 4-5 ॾींहं हफ़्तो खने हली थी पछी अलाए कहिड़ा सम्झौता थिए ठा थी विया बंदि थिए वड़े वसकारे में ये उगोलो बॉर्डर जेको आहे माने 2-4 महीनों पछे वळे हा पछी राजस्थान वारो बॉर्डर आहे हवे राजस्थान वारे बॉर्डर में 65 में इहा जंग लॻी थी वळे लगी हा तॾहिं महाजर आया तरी 65 में काफ़ी आया आहिनि इहे जेके तार खे छा थियल जेके बेले ॻोठ आहिनि बहादुर बेटे हुते 75 आयल आहिनि काफ़ी आयल आहिनि ऐं ॿिजा वाधू जेके 71 में आया आहिनि अच्छा 65 में इहा लॾ पलाण थई अपने थर में इहा अपने गामा में इहा लॾ पलाण 65 में अहिड़ी अपनी लॾ पलण कोन थी आहे इहा घट थई हा बिल्कुलु अहिड़ी लॾ पलण कोन थी आहे परियां लॾ पलाण थई परियां रहा आया परियां रहा आहे अच्छा सही हलो को बॉर्डर वेझा को माण्हू यादि कहिड़ी अपने ई तरह कोन्हे तर कोन गया सही बात है हलो 71 जंग याद हो सवाना से 71 चिट्ठी कालो की याद है हलो 71 जंग की लगी केड़े नमूने लगी का लगी कि तो मैंने नुकसान को फायदा को से नुकसान ते डी सिंध में जो रामा ठीको है सेठ मोहम्मदार मेमण नू टेर पहले वसे उतरा और बंगलरू कम करा टीका में से गड है असियो पछे बॉर्डर जो इतने कदर बने इंडिया री फौज इतनी वधियाई थी जो आपन चेलार का मैंने टिन का मुफादल जेकन छिमाए लगा मुफादल उहा मिठड़ियो हेठि जाते यकी पट्टी जो इंडिया रे कब्जे में थी अच्छा या उंगोनी केस ताई इंडिया री फौज केस ताई आदी हाँ इंडिया री फौज वधियाई थी काफ़ी बोर लगा उगोने जेके ॻोठ आहिनि या अकली सूरा में हा अकली थियो न त कब्ज़ो इंडिया वाला रो तो अच्छा हा माने अकली थियो माने या वी माने मिठड़िया कांटिया हा काटिया थियो ने यकी पट्टी री पट्टी यकी माने इंडिया रे कब्जे में थी हा कब्जे में थी अच्छा कितो वक्त थी इंडिया री फौज दी इत इंडिया रे घट में घट 12 महीना लगभग थी उसे अच्छा पछे 12 महीना कहीं में को 1.5 साल कहीं में बस हा थी सघे थो इहे होसे पर अहिड़ो पर एॾी महीने चिटी यादगिरी कोन्हे तॾहिं कहिड़ा ॾुख थिया था पाण कोई थिया अहिड़ा कोई माना साईं त ॿाहिरि निकिरणु ॾाढो मुश्किल थो इहा खणी आपा खां छिमयल उगणी थी पर जेकॾहिं ਆਪਣੇ ॻोठ खां ॿाहिरि આપણે निकिरे सघंदा जेकॾहिं माण्हू निकिरे जातो तो कोन को बहानो ठाहे पुलिस या कामरो तंग करदा भी इंडिया वियो फलाण वियो हेॾां वियो वियो माण्हू त इतला गरीब माण्हू कोई कोन जातो पर ईअं करे उहा ते हा हू अगला उल कुट सुट ॿ पैसा ख़र्ची ॾियण लाइ सभु थी इतफाक़ी माने माल जा उंगणो गयो तो साईं माल गयो त गयो मटे गयो त जिंद छुटी हो अच्छा हा सही 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 माने 71 जंग रहे हाल था हा बीजो कोई तो को माने फौजी बीजा तंग करे ने इंडिया रे फौजी या पाकिस्तान साईं फौजी वीचारा के भला फौजी था अहिड़ा ईमानदार सुठा था उहा वटि माण्हू रड़कू खणी जातो तूं इंसाफ़ करती पर सभु त हिकु जहिड़ा कोन्हनि त उहा में 100 में अहिड़ा 4-5 अहिड़ा बि था जेको की माण्हू ॾुखे ॾिए था सही सही हा हलो हाणे माने कायदे आज़म ना कॾहिं ॾिठो तो न साईं खाए था फोटो ॾिठो फोटो ॾिठो तो हा हलो उहे खां बचे बीजा जेको आपणा हुकुमरान आया को माने या खान को अयूब खान को भुट्टो खान को बीजा इया में कहीं न ॾिठो ना ज़ियालक न साईं ज़ियालक हिकु भुट्टो साहिबु ईअं न असां कोन ॾिठा कहीं न कोन ॾिठो न बेनज़ीर ना ॾिठी थी न बेनज़ीर साहिब ने घणी ॾिठी किथे ॾिठी कॾहिं मिलिया कचहरी करी थी न न साईं कचहरी बचेरी कोन ॾिठी थी हाँ, हाँ। पर उहे तकरीर हाणे विझी नाम नाले जेकी सुनी थी त उहे में दिलि में अहिड़ो ख़्यालु ईंदो त इहे बि वॾी लीडर दुनिया वारे लीडर में एक मञ लीडर सम्झणु खपे त इहे तकरीर या ॾेखां त सुठी ॻाल्हि आहे अहिड़े नमूने मिठी में प्रोग्राम थो उहे टाइम जगदीश मलाणी शेरवंद बिलालाणी इहे जेको गिरफ़्तार था अच्छा ऐं उहे गिरफ़्तारी बैदि त आई थी
ऐं त वॾो हिकु वॾी कोठी जी स्टेज हुओ, उहे में कोशिशि करे में थो रखियो त हू वेझड़ाई में ओहिड़ो ॿोल बि सुणा ऐं ॾेखां बि सही इहे ख़्यालु अथई वेझड़ो बिल्कुलु वेझो હતો माना कोठी जे लॻभॻि 10 या 15 फुट मुफ़ाज़िले अच्छा मिठी में हा मिठी में सो बेनज़ीर साहिब वारी ॻाल्हि हाणे तकरीर हूं सम्झो दुनिया लेवल में अहिड़ो को विरले थी सघे उहे भेट में को तकरीर करे सघे सही 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 ऐं हले उहे वक़्त में आवा नंढपण खां ले एस ताईं माने कहिड़ा कहिड़ा हिते अपने थर में सियासतदान रहिया आहिनि जेको माने आवा सुठा लॻा हुआ सुठा कमु करिया आहिनि जाम शाकिर वाको पता जाम शाकिर ॾिठो अथव साईं जाम शाकीर हुआसीं बिल्कुलु वाक़ो था जाम शाकीर उहे वक़्त में वर्कर હતો अभी वर्कर હતા हा बिल्कुलु बिल्कुलु पछाड़ी में जेके किताब उहे जेके छपायल था उहे गवर्नमेंट जेके मुतालबा रहा था किताबनि बीजा उहो काफ़ी जेको भरी था मां हवाले करे हिन ते अभी मिलिया था कॾहिं से मिलिया गॾु उहे भेड़ा गॾो गॾु रूबरू भेड़ा में वर्क करे अच्छा हा किथे किथे वर्कर था जाम शाकी कहिड़ी माने इलेक्शन बीठो कीअं बीठो है थोरो सुणाओ होला असां नाज़रीन में सही अॼु मैंने वो साल में तो माने ख़बर कोन्हे पर माने जाम शाकी हिकु थर रो हिकु ग़रीब रो ॿार करे अच्छा ॻोठ झंझारो तड़ होय साईं हिकु थर रो माण्हू करे ग़रीब रो ॿार करे माना जेकॾहिं असांजो अॼु माण्हू लखापति आहे या कुझु ज़मींदार रो अबरो सबरो थर रो को कहिड़ो वैल्यू हिन में त पर हिकु ॻाल्हाइणी उहो अंदाज़ बिल्कुलु वॾो હતો जेकॾहिं अॻिते इक़्तदार ते आहे त इक़्तदार माणनि लाइक़ु હતો ऐं ईअं सम्झो त हिकु क़िस्म जी हुकूमत हलाए ॾेखारे अहिड़ो હતો अहिड़ी मामूली ॻाल्हि को थी जाम शाकी साईं वॾी वॾी ॻाल्हि थी असी माने हिन पीरी में वीचारे से माने वेझा था माने कचहरी कयो न पर माने जी नंढपण रे जी अभी ॻाल्हि साईं वॾो दलेर वॾो बहादुर कहिड़ी परवाह कई गवर्नमेंट करे कई ॾाढेरी करे या सियासी लीडरी करे उहो ई वॾी वॾी पहुच वारो હતો वॾो दलेर माण्हू હતો वो केड़ी इलेक्शन बीठो तो कॾो की अभी बात करो था माने साईं इलेक्शन मैंने ॾींहुं विसरींदा शायदि 65 खां पछे थी है या कॾहिं ईअं आहे अच्छा हा हितां पाण चेलार में आयो था साईं चेलार में आयल हो चेलार में ऑफिस थी अच्छा हा बिल्कुलु वो कई ऑफिस खोली थी ऑफिस हलाए उहे ते माण्हू जेके नौजवान तबिको जेको तो उहे त फिदा थी वियो बसि इश्क थी वियो अच्छा हा बिल्कुलु उहे इलेक्शन मुक़ाबले में कोन હતો जाम शाकिर जे मुक़ाबले में राणो चंदर सिंह अच्छा डॉक्टर हरचंद मुराद अली वकील मुराद अली वकील अरबाब मुराद अली वकील होय ऐं हरचंद सुत्राड़ डॉक्टर हरचंद ऐं हा राणा चंदर सिंह राणा चंदर सिंह ऐं मुक़ाबले में था अच्छा हा अच्छा इलेक्शन के खटियो के हरायो या थोरो साईं खटियो राणे साहब राणा साहब हा अच्छा इते माने जाम साकी करे चेलार में तकरीर में जी प्रोग्राम जी थिया करे साईं उहे खां पछे जेको जीअं माण्हू को तकरीर थिए या ईअं कोन्हे उहे खां पछे गिरफ़्तार थी वियो अच्छा हा चालान जो घणो वक़्तु भई जेल में रहियो आहे अच्छा अब कचहरी छोड़ी माने अभी किताब वेझा होता माने साईं अॻु में ऐं इलेक्शन दौर में तॾहिं उहे खां पछे असांजी 2-3 मुलाक़ात थिए वधीक कोन थिए हा अॻु में वर्क बीजा भेड़ा करया हा वर्क भेड़ा गिरदा अच्छा हो तॾहिं वर्क रो की नमूनो होतो गाड़ी होते उठो होता या पिया था साईं एॾे कांए गाॾे जाम शाकी वटि दरवेश वटि गाॾी हेक हथी एक दफ़ो जाम शाकीन असीं जेको आहे वॾो टोलो जमा ते जेके छोकिरा सूरां बसि पिया था गया अच्छा ये घर वाली भिटरी उथ गया हूँ उत रात भी वर्क करे उहा पिया था कुंभारे गया हूँ होय कुंभारा में अखाणीअ में उहा वर्क करे चेला रहियो ये पिया था गया हूँ जाम शाकी से गॾु जाम शाकी ख़ुदि पिया थो अच्छा खुद पिया थो हा अच्छा पछा इत रहा तो क्या सूरा में चेलार में था पाण क्या रहा तो यार कौन होता माने इते ख़ासि करे आप ऑफिस जो खोली थी न ओ रोटी रो पाणी रो बीजा रोटी जो को जेके छोकिरा बीजा को खाइण वारा कमु कंदड़ जेको अथनि उहे ने रोटी उथ खाराइणी ऐं छोकिरा ॾाढो बाक़ी अपने शहर छोकिरा आहिनि उहे असीं मुहबत आपरो आप जो घणो ख़र्च करदा अच्छा हा ये छोकरा अपना वाणिया मामा वाणिया महाराज बीजा मेघाड़ बीजा हर को हा बिल्कुलु बिल्कुलु अच्छा